हिकिड़ो सिपाही घणो वक़्तु बेकार वेही वेही घर जी सॼी मिल्कियत विकिणी खाई वेठो। जॾहिं ॾिठईं त कुझु बि न बचियो आहे, तॾहिं ज़ाल खे चयईं त मां सुभाणे रोज़गार जी तलाश में ॿाहिरि वेंदुसि, तंहिं करे वाट जी खाध खोराक जे लाइ कुझु तयारु करे वठु। संदसि ज़ाल चूरीअ जा 30 लॾूं तयारु कया। इत्तेफ़ाक़ अहिड़ो बणियो जो जंहिं उखरीअ में कुट सट करे लॾूं ठाहिया विया हुआ, तंहिं में को कारीगर नांग वञी वेठो हो। राति जो कुट सट में इहो नांग बि कुटजी सटजी ज़रा ज़रा थी चूरीअ सां चूरी थी वियो। उन मां 30 लॾूं ठहिया। जोणस लॾूं तयारु करे कंहिं कपिड़े टुकर में हड़ ॿधी ॾिनसि, जा खणी सुबुह जो कंहिं तरफ़ राही थियो। हलंदे हलंदे जॾहिं ॾींहुं ततो, तॾहिं उञ ऐं बुख सतायुसि। तंहिं करे हिकिड़े खूह जे मथां बीठल वण जी छांव हेठि वेठो त ओचितो उते हिकिड़ा 30 रहज़न अची निकिता। उन्हनि खेसि धमकाए चयो त जेकी अथई सो कढ ॿाहिरि, न त तोसां 2 पाणी करणा पवंदा। हुन पंहिंजी बेकसी ऐं बेवसीअ जो बयानु कयो, मगर रहज़ननि खे को बि रहम रूह में कोन पियो। जॾहिं सिपाहीअ ॾिठो त कुझु वठण खां सवाइ न छॾींदा, तॾहिं खेनि ॿुधायईं त मूं वटि फ़क़ति 30 लॾूं आहिनि, ज़रूरत में अचण ते हाज़ुर आहिनि। उन्हनि बदमाशनि उहे लॾूं बि न छॾिया, पाण में हिकिड़ो हिकिड़ो करे विरहाए खाधऊं ऐं खाई उते जो उते ख़लास कयाऊं। सिपाही अॻिते हली कंधु फेराए ॾिसे त सभिनी जो हाल बुरो थी रहियो आहे। को किरियो पियो आहे त को छड़ियूं थो हणे त कंहिंखे वरी सकरात आई आहे। सिपाहीअ ख़्यालु कयो त हुआ त सभई सगारा ऐं तंदुरुस्त, मगर ओचितो हीउ छा थी वियो न। मोटी अची ॾिसे त सभु रब खे वञी परता आहिनि। सिपाहीअ वरी सिपाहियाना नमूनो इख़्तियार करे 30 ई जे नकनि ऐं कननि जूं चोटियूं कपे उतां पंहिंजा पेर पटिया। हलंदे हलंदे अची हिकिड़े शहर में पहुतो। उन शहर जो दस्तूर हो त हर को नओं आयल महिमान पहिरियां ई बादशाह वटि ज़रूर पेश कयो वेंदो हो। जॾहिं हीउ सिपाही बादशाह वटि पेश थियो ऐं खांइसि ख़बरचार पुछी वई, तॾहिं हू पंहिंजनि वॾनि जी बहादुरीअ जी साराह करण लॻो। बादशाह चयुसि त वॾनि खे छॾे तूं पंहिंजे पहलवानीअ जी का ॻाल्हि कर। इहो ॿुधी बादशाह खे चयईं त क़िबला साईं, हेॾां ईंदे मूं 30 रहज़न मारिया आहिनि। साबितीअ जे लाइ संदनि नकनि ऐं कननि जूं चोटियूं इझो हाज़ुर आहिनि। उहे 30 ई धाड़ियल हुआ जिन सॼी हुकूमत में अंधेरो मचाए छॾियो हुयो। सवें काफ़िला फुरिया हुआऊं ऐं हज़ारें माण्हू मारिया हुआऊं, मगर कंहिंखे हथ कीन ईंदा हुआ। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी निहायत ख़ुशि थियो ऐं सिपाहीअ खे तमामु घणो इनाम सां सरफराज़ कयईं। उहो सिपाही रस्ते वेंदे जॾहिं माण्हुनि खे नज़र ईंदो हो, तॾहिं हू हिक ॿिए खे ॿुधाईंदा हुआ त इहो 30 मार ख़ान वञी रहियो आहे। इहो 30 मार ख़ान वारो पहाको उन ई वक़्त खां वठी राइज थियो। दोस्तो, जे वीडियो अव्हां खे पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे शेयर ज़रूर कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।